नाज़रीन, खिपरो में मेहरान टीवी के रिपोर्टर अजीज हाले पोटो के नामालूम कार सवार खंबे विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नादिर बुर्दी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खिपरो में मेहरान टीवी तारका रिपोर्टर अजीज हाल पोटो ऐं सहाफ़ी जाकर सर के गुज़िरे राति मुक़दस होटल बस सां नामालूम कार सवार जबरदस्ती खणी विया आहिनि। जंहिं बाद इलाइक़े के सहाफ़ियुनि में शदीद गरजे ताव पखिड़िजी वियो आहे त 14 ज़रनि मां इहो मालूम थियो आहे त ॿिन्ही सहाफ़ियुनि खे यूनियन काउंसिल सेक्रेटरी वाहिद सबो जी पारां पूरी दरख़्वास्त ते एफआई हैदराबाद ऐं कराची जी टीम तहवीन में वरितो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त सहाफ़ियुनि खे एफआई थाणे ते एफआई वारनि थाणे ते एंट्री कराइण बाद खणी विया आहिनि। होॾां वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ी तंज़ीमुनि सख़्त एहतिजाज करे मुतालबो कयो आहे त गिरफ़्तार थियल सहाफ़ियुनि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे ऐं कूड़ो केस ख़त्म करे सहाफ़ियुनि खे आज़ाद सहाफ़त लाइ मुकमल तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। जॾहिं त हिन वक़्तु सागर ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लब में कलम जणनि पारां एहतिजाज कयो पियो वञे। उन्होंने मुतालबो कयो आहे त ॿिन्ही सहाफ़ियुनि खे गिरफ़्तार कयो आहे उन्हनि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध में एहतिजाज कया वेंदा। जी नादिर, मां जी महिरबानी।